नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदड़ T20 वर्ल्ड कप जो सफ़र ख़त्म थियण खां पोइ भारतीय कप्तान विराट कोहली जे तरफ़ां भारतीय शौक़ीननि ऐं साथी रांदीगरनि लाइ पोस्ट शेयर कई वई है। विराट कोहली पंहिंजी सोशल मीडिया अकाउंट्स ते साथी रांदीगरनि सां गॾु कुझु तस्वीरूं शेयर कयूं ऐं उन सां गॾु वर्ल्ड कप मां ॿाहिरि थियण ते अफ़सोस जो इज़हार कयो। भारतीय कप्तान पंहिंजी पोस्ट में लिखियो त असां सभु गॾिजी पंहिंजे मक़सद हासिल करण लाइ निकिता हुआसीं, पर बदकिस्मती सां कामयाब न थी सघियासीं। हिन वक्त असां खां वधीक केर भी मायूस न आहे। विराट कोहली भारतीय शौक़ीननि पारां मिलंदड़ प्यार जा थोरा मञीदे चयो त तव्हां जे तरफ़ां मिलंदड़ हिमायत ज़बरदस्त हुई, जंहिं जा असां थोराइता आहियूं। असां मज़बूत थी करे वापसि मोटी अचण जो इरादो कंदासीं। वाज़ेह रहे त T20 वर्ल्ड कप में भारत के पाकिस्तान हथां 10 विकेटुनि तां तारीख़ी शिकस्त मिली हुई, जंहिं बाद न्यूज़ीलैंड भी भारत के 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई सेमीफाइनल ताईं पहुंचण खां महरूम करे छॾियो हो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।